साल जे अंदर 52 फ्राइडे अचनि था। छो हिकु फ्राइडे खे गुड फ्राइडे करे चयो थो वञे पियो? यीशु मसीह खां पुछो वियो कि तूं छा परमेश्वर जो पुटु आहीं? परमेश्वर पाण खुद पृथ्वीअ ते मनुष्य थे खणी करे आयो। छा तूं परमेश्वर आहीं? यीशु मसीह खे इन जे करे मारियो वियो क्रूस ते, छोकी हुन चयईं कि मां परमेश्वर आहियां। कि यीशु मसीह असां सां एतिरो प्यार कयो कि हुन पंहिंजे पाण खे सूलीअ ते ॾेई छॾी, सज़ा भोॻई ताकि असांखे जीवन मिली सघे। परमेश्वर जो प्यार चैनल में तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजा प्यारो। अॼु असां ॾिसंदासीं गुड फ्राइडे जे बारे में। साल जे अंदर 52 फ्राइडे अचनि था पिया। उन खां पोइ बि छो हिकु फ्राइडे खे गुड फ्राइडे करे चयो थो वञे पियो? अहिड़ो त छा सुठो थियो जंहिंजी वजह सां हिकु जुमे खे, हिकु फ्राइडे खे सॼे विश्व गुड फ्राइडे करे चई रहियो आहे मुंहिंजा प्यारो। त मुंहिंजा प्यारो हिन ॻाल्हि खे सम्झंदासीं। अगरि जे हिनखे सुठी तरह सां सम्झणो आहे त असांखे इन ॻाल्हि खे बाइबल जे अंदरि ॾिसणो पवंदो। बाइबल चए थी पई कि हिन ॾींहं ते जंहिंखे असां गुड फ्राइडे करे चया रहिया आहियूं, उन ॾींहं ते यीशु मसीह खे ॾाढो बेरहमीअ सां मारे करे क्रूस ते चाढ़ियो वियो। मुंहिंजा प्यारो, जेॾी महिल तव्हां इहो ॿुधो था पिया कि हुनखे ॾाढो बेरहमीअ सां मारे करे क्रूस ते चाढ़ियो वियो, त तव्हांजे दिलि में ज़रूरु इहो सुवालु ईंदो मुंहिंजा प्यारो कि अहिड़ो त छा यीशु मसीह कयईं जंहिंजी वजह सां हुनखे ॾाढो बेरहमीअ सां क्रूस ते चाढ़े करे मारियो वियो। मुंहिंजा प्यारो, जेॾी महिल असां बाइबल खे पढ़ूं था पिया ध्यान सां, त असां अहिड़ो कुझु बि नथा पायूं पिया जंहिंजी वजह सां यीशु मसीह खे ॾाढो बेरहमीअ सां मारियो वञे। मुंहिंजा प्यारो, न त उन काई चोरी कई, न उन कूड़ ॻाल्हायो, न उन कोई खून कई, न उन कोई व्यभिचार कई, न कोई उन दंगो फसाद कई, न ई कोई उन मारपीट कई। त मुंहिंजा प्यारो, त वरी सुवाल थो अचे त पोइ छो हुनखे ॾाढो बेरहमीअ सां मारियो वियो? मुंहिंजा प्यारो, जेॾी महिल असां बाइबल खे पढ़ूं था पिया त उन जे अंदरि ईअं लिखियलु आहे कि यीशु मसीह खे हिकु राति जो पकड़ियो वियो ऐं उन राति में पकड़े करे उन जे मथां इल्ज़ाम लॻाया विया कि हिन जाम कूड़ ॻाल्हाया आहिनि, पर कोई बि इल्ज़ाम उन जे मथां साबित न थियो। त पोइ यीशु मसीह खां पुछो वियो कि तूं छा परमेश्वर जो पुटु आहीं? अगरि तूं परमेश्वर जो पुटु आहीं त तूं असांखे ॿुधाए। त यीशु मसीह ओॾी महिल इनकार न कयईं। यीशु मसीह चयईं कि हा, मां परमेश्वर जो पुटु आहियां। मुंहिंजा प्यारो, परमेश्वर जे पुट जो असांखे मतिलबु सम्झणु ज़रूरी आहे, जंहिंजी वजह सां यीशु मसीह खे क्रूस ते मारियो वियो। मुंहिंजा प्यारो, मां तव्हांखे ॿुधायो, हुन कोई कूड़ न ॻाल्हायो, हुन कोई चोरी न कई, हुन कोई व्यभिचार न कयो हुई। हुनखे मारियो वियो छोकी हुन इहो दावो कयईं, हुन इहो चयईं कि मां परमेश्वर जो पुटु आहियां। मुंहिंजा प्यारो, जेॾी महिल असां परमेश्वर जो पुटु चऊं था त हिन जो मतिलबु आहे कि परमेश्वर पाण ख़ुदि पृथ्वीअ ते मनुष्य देह खणी करे आयो। मुंहिंजा प्यारो, जेॾी महिल असां यहूदी भाषा खे सम्झंदासीं त उन जे अंदरि जेॾी महिल चयो थो वञे परमेश्वर जो पुटु, त हिन जो मतिलबु आहे कि जेको परमेश्वर आहे साॻियो ई अधिकार रखण वारो। छोकी परमेश्वर त आत्मा आहे। परमेश्वर त इंसाननि वांगुरु शादी करे ॿार पैदा न कंदो आहे। मुंहिंजा प्यारो, त जेॾी महिल परमेश्वर जो पुटु चयो वियो न, त यहूदी भाषा में, यहूदी संस्कृतीअ में उन जो मतिलबु आहे कि छा तूं परमेश्वर आहीं? यहूदी जेके धर्म गुरु आहे यीशु मसीह खां पुछी रहिया हुआ त परमेश्वर यीशु मसीह चयईं कि हा, मां परमेश्वर जो पुटु आहियां, मतिलबु मां उहो परमेश्वर आहियां जेको थे खणी करे पृथ्वीअ ते आयो आहियां। मुंहिंजा प्यारो, यहूदी संस्कृतीअ में अगरि जे कोई पंहिंजे पाण खे परमेश्वर चए त उनखे मारे वञण जो, मारे छॾण जो व्यवस्था हुई, उनखे मारे छॾींदा हुआ। त मुंहिंजा प्यारो, यीशु मसीह खे इन जे करे मारियो वियो क्रूस ते, छोकी हुन चयईं कि मां परमेश्वर आहियां। मुंहिंजा प्यारो, वरी तव्हांजे दिलि में हिकु सुवालु ईंदो, मूंखे ख़बर आहे, अगरि जे उहो परमेश्वर हो, ख़ुदि ख़ुदा हो, सॼे सिरजन जे सॼी सृष्टि जो सिरजन कयो, अगरि जे उहो हुयो त उनखे केरु इहे बेरहमीअ सां मारे सघंदो आहे? कंहिंजी छा मज़ाल, कंहिंजी छा हिमत कि हुनखे कोई मारे सघे? मुंहिंजा प्यारो, इन जो जवाब बि असां बाइबल जे अंदरि ई पढ़ूं था पिया। बाइबल चए थो यीशु मसीह जो जनमु इन करे थियो कि मानव जाति जेकी पाप में आहे, उन जा पाप पंहिंजे मथां खणी करे, उहा सज़ा पंहिंजे मथां खणी करे मनुष्य जाति खे उहो आज़ादु करे छॾे। मुंहिंजा प्यारो,
मुंहिंजा प्यारो, जेॾीमहिल मां इहो तव्हांखे चई रहियो आहियां कि यीशु मसीह खे इन जे करे मारियो वियो छो कि असांजे पापनि जी सज़ा हुन जे मथां थी वई। त मुंहिंजे प्यारो, मूंखे ख़बर ई ख़बर आहे तव्हांजे दिलि में इहो सुवालु ईंदो कि गुनाह त असां कयासीं, पाप त असां कयासीं, त पोइ भला परमेश्वर हुनखे छो भोगे? असां पाण ई छो न भोगियूं हुनखे? असां पाण ई खणंदासीं असां पाप कया आहिनि। त मुंहिंजा प्यारो, मुंहिंजो सुवालु आहे, छा कोई गुनहगार पंहिंजे पाण खे पाण बचाए सघंदो आहे? छा कोई गुनहगार पंहिंजी पाण ज़मानत ॾेई सघंदो आहे? न मुंहिंजा प्यारा, उअं ई कोई बि गुनहगार, कोई बि पापी माण्हू पंहिंजे पाण खे कोन बचाए सघंदो आहे। ऐं परमेश्वर खे इहा ख़बर आहे, इन जे करे परमेश्वर इहा योजना ठाही कि मां मनुष्य देह खणी करे पृथ्वीअ ते वेंदुमि ऐं मुंहिंजे ॿारनि खे जेके पाप में आहिनि, जंहिंजी वजह सां हो मूंखां अलॻि थी विया आहिनि, जंहिंजी वजह सां हो मूंखां अलॻि थी वेंदा, अगरि जे समाधान न थियो त, अगरि जे इहे पाप हटिया न विया त उहो मूंखां अलॻि थी वेंदी ऐं परमेश्वर न पोइ चाहे कि असां हुन खां अलॻि थी वञूं। इन जे करे हुन योजना ठाही। हुन चयईं कि मां पंहिंजे ॿारनि लाइ हेठि वेंदुमि ऐं हुननि जेके गुनाह कया आहिनि उन्हनि जी सज़ा पंहिंजे मथां खणंदुमि ऐं उन जी वजह सां मां उन्हनि खे आज़ादी प्रदान कंदुमि। मुंहिंजा प्यारा, बाइबल चए थी पई कि जेको कोई बि उन जे मथां विश्वास करे थो पियो, उन जे मथां वरी सज़ा कोन थींदी। मुंहिंजा प्यारो, उनखे दंड न मिलंदो। मुंहिंजा प्यारो, बाइबल चए थी पई कि जेको उन जे मथां विश्वास करे थो उहो अनंत जीवन पाईंदो। छा थो विश्वास करे? कि हा, परमेश्वर जी सॼी सृष्टि ठाही, उहो पृथ्वीअ ते आयो ऐं मुंहिंजे पापनि जी सज़ा हुन पाण खई ऐं हुन जी वजह सां मां वापसि उन परमेश्वर जी संगतीअ में वञी सघंदो आहियां, वापसि मां हुन सां गॾु हमेशह हमेशह लाइ रही सघंदो आहियां। मुंहिंजा प्यारो, इहो ई आहे गुड फ्राइडे जो संदेश, जंहिंजी वजह सां असां इहो सम्झी सघूं था पिया, उन जे अंदरि प्यारु जेको आहे असां सम्झी सघूं था पिया कि हू सिर्जनहार पृथ्वीअ ते आयो, असांजे पापनि जी सज़ा उन पंहिंजे मथां खई, इन जे करे उनखे क्रूस ते चाढ़ियो वियो। तव्हांजे दिलि में वरी इहो सुवालु ईंदो मुंहिंजा प्यारो कि असां इहो कीअं मञूं, इहे कीअं साबित थी थिए कि यीशु मसीह जे मथां जेको विश्वास करे थो पियो उनखे सज़ा न मिलंदी, उन जे मथां यीशु मसीह जेके आहिनि उन जा पाप खणी छॾिया आहिनि, कीअं विश्वास कयूं? मुंहिंजा प्यारो, बाइबल चए थी पई कि यीशु मसीह खे जुमे जे ॾींहुं, जंहिंखे गुड फ्राइडे चयो वियो आहे, उनखे बेरहमीअ सां मारियो वियो, पर टे ॾींहं ते वो वापसि मौत खे हराए करे वापसि शरीर में ज़िंदो थी वियो। इन जो मतिलबु आहे कि हुन जेको चयो, हुन जेको कयो, इन जो मतिलबु आहे कि उहो सभु सच आहे। छो कि मौत जे मथां अॼु ताईं कोई ज़िंदो न थियो आहे, मौत खे कोई हाराए न सघियो आहे। इहो साबित थो करे पियो कि हुन जेको चयो, हुन जेको कयो, उन जे अंदरि असां विश्वास करे सघंदा आहियूं। मुंहिंजा प्यारो, त मुंहिंजा प्यारो, बाइबल चए थी पई कि जेको बि विश्वास करे थो पियो उहो ज़रूरु वापसि परमेश्वर सां संगतीअ में वेंदो। उहो हमेशह हमेशह लाइ परमेश्वर जेकी हुन लाइ ज़िंदगी रखी आहे, अबदी ज़िंदगी, ख़ुशहाल ज़िंदगी, उन जे अंदरि उहो प्रवेश कंदो। मुंहिंजा प्यारो, त मुंहिंजा प्यारो, जेको विश्वास करे थो इहो उन जे लाइ आहे। त मुंहिंजा प्यारो, गुड फ्राइडे जो जेको असली मतिलबु आहे, हुन जो जेको महत्व आहे, उहो इहो आहे कि यीशु मसीह असां सां एतिरो प्यारु कयो कि हुन पंहिंजे पाण खे सूलीअ ते ॾेई छॾियईं, सज़ा भोॻियईं, ताकी असांखे जीवन मिली सघे, ताकी असांजे ॿारनि खे जीवन मिली सघे, जेको असांखे जीवन मिली सघे। मुंहिंजा प्यारो, बाइबल जे मथां जेको विश्वास करे थो, बाइबल चए थो उहो मृत्यु खां पार थी करे जीवन में प्रवेश करे चुको आहे, उन जे मथां सज़ा कोन थींदी। इहो ई आहे गुड फ्राइडे जो मतिलबु, जंहिंखे चयो वियो आहे गुड फ्राइडे, मतिलबु मनुष्य जाति जेकी पाप में हुई उनखे आज़ादी। सोचो मुंहिंजा प्यारो, असां हाणे वापसि परमेश्वर सां मिली सघूं था। आहे की न इहा सुठी ॻाल्हि? आहे की न इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि? आहे की न इहा आनंद जी ॻाल्हि? इन जे करे हिनखे गुड फ्राइडे चयो वियो आहे। मूंखे विश्वास आहे कि मां जेको तव्हांखे चयो उहो तव्हां हुनखे सम्झी सघो था। परमेश्वर तव्हांखे